नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में आवाज़ सायरा सुमरो माया सैयद समीला शिराजी सब खबरी का नज़र हेडलाइन दे। आज़ाद कश्मीर के वजीर आजम चौधरी अनवारुल हक खिलाफ बेतमादी रिथ कामयाब। पीपुल्स पार्टी जो नामजद उम्मीदवार राजा फैसल राठौड़ आज़ाद कश्मीर जो नओं वजीर आजम चूंडिजी वियो। पीपुल्स पार्टी के राजा फैसल राठौड़ के हक में 36 और मुखालिफत में 2 वोट पया। सदर आसिफ अली जरदारी और पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो जरदारी पारा आज़ाद कश्मीर के नए चूंडियल वजीर आजम राजा फैसल राठौड़ के मुबारकबाद पेश। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त थरकोल ट्रांसपोर्टेशन लाइ वफ़ाक़ ऐं सिंध हुकूमत भाईवार आहिनि। जेका रक़म घुर्बल आहे उहा फौरी तौर फराहम कंदासीं। इस्लामाबाद, तेहरान ऐं इस्तंबुल रेलवे रूट सां मईशियत के 4 चंड लगी विया आहिनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ कराची कैंट स्टेशन के अपग्रेडेशन जो इफ्तिताह करे छॾियो। तकरीब में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम मेमण, सैयद नासिर हुसैन शाह ऐं ॿियनि शख़्सियतनि जी शिरकत। रेलवे वारे वफ़ाक़ी वज़ीर हनीफ़ अब्बासी कराची कैंट स्टेशन के अपग्रेडेशन बाबत ब्रीफिंग ॾिनी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ तकरीब के ख़िताब कंदे चयो त कराची कैंट स्टेशन के अपग्रेडेशन ॾिसी तमाम घणी ख़ुशी थी। फर्स्ट क्लास ऐं इकानमी क्लास तारीफ़ जोगा आहिनि। रेलवे स्टेशन की सफ़ाई कराची वेस्ट मैनेजमेंट की ज़िम्मेवारी हूंदी। कराची रोशननि जो शहर है जिते रेलवे जो निज़ाम पुराणो थी वियो हो। कराची कैंट स्टेशन की नए सिर तामीर कई वई है। MQM हिकु भेरो ॿीहर नए सूबे जो रींगण शुरू करे छॾियो। वफ़ाक़ी वज़ीर मुस्तफ़ा कमाल चयो आहे त सिंध में सूबो ज़रूर ठहंदो। पीपुल्स पार्टी बल्दियाती निज़ाम जे बिल ते सही न कई त 18वीं तरमीम भी ख़त्म थींदी। ईंदड़ कुछ महीननि में 18वीं तरमीम भी ईंदी ऐं मंज़ूर भी थींदी। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे मुस्तफ़ा कमाल चयो त पीपुल्स पार्टी 27वीं तरमीम में बल्दियाती निज़ाम जे बिल खे शामिल करण लाइ तयार न हुई। हुकूमत ख़ातिरी कराई आहे त बिल खे ईंदड़ तरमीम में शामिल कयो वेंदो। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील मेमण चयो आहे त सिंध जो विरहांगो मुमकिन ई न आहे। दुनिया में अहिड़ी का बि ताक़त न आहे जेका सिंध जा टुकड़ा करे सघे। नए सूबे जो शोशो MQM जे मोल सियासत में जान विझण जी कोशिश आहे। सिंध को केक न आहे जो विरहायो वञे। मुस्तफ़ा कमाल जा इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। कराची में सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमण चयो आहे त 27वीं तरमीम में अहिड़ा काफ़ी नुक़्ता हुआ जिन खे पीपुल्स पार्टी क़बूल न कयो। बेनज़ीर भुट्टो जूं 2 भेरा हुकूमतूं किराई वयूं। उहा अदालत वई त उनखे इंसाफ़ न मिलियो। मिसाक जमहूरियत में आइनी अदालतनि जे क़याम जो ज़िक्र हो। अदलिया जी आज़ादी जी सभ खां वॾी ज़ामिन पीपुल्स पार्टी आहे। बांग्लादेश की अदालत शेख हसीना वाजिद के मौत की सज़ा बुधाए छड़ी। अगोणे वज़ीर आज़म इंसानियत खिलाफ ॾोहनि जी ज़िम्मेवार करार। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त शेख हसीना वाजिद मुज़ाहिरा कंदड़ शागिर्दनि जे क़त्ल जा हुकुम ॾिना। हिन एहतजाज कंदड़ शागिर्दनि जा मुतालबा ॿुधण बदिरां मुल्क में फ़सादनि खे हवा ॾिनी। अदालती फ़ैसिले बाद बांग्लादेश में हालतूं ख़राब थियण जो ख़तरो, सिक्योरिटी सख़्त। 27वीं आइनी तरमीम खिलाफ सिंध में अज भी अदालती कार्रवाइन जो बाइकाट। सिंध बार काउंसिल और सिंध लॉयर्स एक्शन कमेटी के सॾ ते हड़ताल। कराची, मीरपुर ख़ास, दादू, नवाबशाह और ॿियनि शहरनि में वकीलन जो एहतजाज। हैदराबाद में वकीलन रोडन ते निकिरी आया। वकला चौक ते धरणो, नारेबाज़ी। इसरार चांग और ॿियनि जी अॻुवाणी में चयो आहे त 26वीं आइनी तरमीम में अदालतनि जा इख्तियार घटाया विया। 27वीं तरमीम में बहितर अदालतनि खे हुकूम जे मातहत कयो वियो आहे। सिंध वराइण जी साज़िश कई वई त भरपूर मज़ामत कंदासीं। पंजाब हुकूमत कलम 144 में एक हफ़्ते की वाद करे छड़ी। एहतजाजन, जलसन, जुलूसन, रैलिन, धरणन और इज्तिमा जड़न सरगर्मियों ते पाबंदी हूंदी। हुकूमती तर्जुमान जो चवण आहे त फ़ैसिलो अमन अमान कायम रखण, इंसानी जानन और मिल्कियतन के तहफ़्फ़ुज़ लाइ कयो वियो आहे। जुलूस और धरणो दहशतगर्दन लाइ आसान हदफ थी सके थो। हैदराबाद में फटाकन की फैक्ट्री में धमाके वारो केस में नामजद जवाबदार शकील पठान गिरफ्तार। SSP हैदराबाद अदील चांद चयो आहे त FIR में नामजद एक जवाबदार शकील के हिरासत में वरतो वियो आहे। गिरफ्तार जवाबदार फैक्ट्री मालिक असद जो पार्टनर है। फैक्ट्री मालिक असद के पुट जा DNA वरता आहिनि। सैंपल रिपोर्ट अचण बाद ख़बर पवंदी त नामालूम फौतन में असद और उन जो मुलाजिम तो शामिल न आहिनि। लतीफ़ाबाद 11 नंबर वाले इलाइक़े में फैक्ट्री अंदर धमाके सबब फौतन जो अंग 9 थी वियो। 3 ज़ख़्मी जो इलाज जारी। हैदराबाद में डेंगी सबब वधीक हिकु ॼणो फौत। डेंगी में मुब्तला वसीम कुरैशी ज़िंदगी जी जंग हाराए वियो। वधीक हिकु ॼणे जे फौत थियण बाद हैदराबाद में डेंगी सबब फौत थी वियल मरीज़नि जो अंग वधी 48 थी वियो। मोरे भरिसां मुसाफ़िर कोच और रक्षा में टक्कर, 2 ॼणा फौत, 1 औरत ज़ख़्मी। क़ौमी शाहरा ते हादसे में वाहिद बख्श बुघियो और इसरार बुघियो थॾे ते फौत थी विया। औरत सोनारी बागड़ी ज़ख़्मी थी पई।